आहे जी उन खां पोइ तव्हांजी कंहिं मदद कई आहे, को आयो आहे, को वारसी थी आहे न थी आहे? भई असांजो साजिद साहब आयो उन जी मदद कई आहे। हाणे सलमान साहब आयो आहे। शर्म साहब आयो आहे, उहो बि चई चुको आहे त मदद करायां थो। हिन जी ऐं भई कीअं कीअं मदद इहे थी? बचपन खां इहे बचपन पैदाइश ई आहे। पोइ हुन में जेकॾहिं किरनि थियूं त पोइ उन ई महीनो महीनो इहो को इलाजु हले थो। जेकॾहिं न सही आहिनि त महीना ॿ महीना सही आहिनि, किरनि थियूं त पोइ पहिरीं इन जी माउ हुई, माउ फोत थी वञण खां पुठियां पोइ हाणे आउं किथे कमाए नथो सघां। पोइ मुंहिंजी राति ॾींहुं इन से जफ़ाकशी आहे, उथारणु विहारणु जांग। तव्हां सरकार खां कहिड़ी डिमांड था करियो? तव्हांजो कहिड़ो मुतालबो आहे? आख़िर थियणु छा खपे हिन जो? भई हिन जी जेकॾहिं इलाजु थिए त इलाजु थी सघे। मुंहिंजे अलावा केतिरा ॾींहं ज़िंदगी जी, जेकॾहिं इलाजु न थिए त हिननि खे एतिरो ॾींहुं जेको इहे पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारनि, चाहे माज़ूर आहिनि। इहा ई ॻाल्हि त मुंहिंजे लाइ आउं दुरारी कंदुसि भई त हाणे आउं चाहे एतिरो मूंखे मिले जेको आउं इन खे या सुवारी अहिड़ी हुजे मूंखे ॾियनि, या सुस्की ॾियनि, या रक्शो ॾियनि जंहिंमें आउं इन जो रोज़गारु करे इन खे कंहिं खारायां बि, या इन्हनि खे कंहिं अस्पताल ते खणी सघां। अवर टाइम में हिकिड़ो एमरजेंसी इन से हालत थी सघे थी त गाॾियुनि जी मुसीबत त आउं वञी पंहिंजे सुवारी में खणी कंहिं अस्पताल भेड़ो पुॼायां। अॼु सलमान साहब ऐं साजिद साहब इहो ऐलान कयो आहे त हिननि खे घर बि ठाराए था ॾियूं, जी कोशिशि कयूं था। जी हैंड्स वारनि खे चऊं था त हिननि खे गाॾी वाॾी बि ॾियनि जी जंहिंमें हू हली चढ़ी सघे, हली वेही सघनि। जी इहो ऐलान तव्हां कीअं था सम्झो? हिन में कुझु थींदो तव्हांजो? बसि हाणे उन्हनि जी महिरबानी ख़ुदा अला करे थी वञे, इनशाला थी वेंदो आहे, मूंखे उमेदु आहे थी वेंदो। ठीकु आहे। उमेदु असांखे आहे।